मुझे बेनियाज रब फरमायो वमा युलक़ाहा इल्लल्लज़ीन सबरू। गाल दुखिया जो त सब्र करणो पवंदो पर वमा युलक़ाहा इल्ला ज़ू हज़्ज़िन अज़ीम। मुझे सुने करीम रब फरमायो गाल दुखिया सब्र करण दुखियो आ पर मां रब थी वायदो तो कया जेतिरो दुखियो आ एतिरो अजर भी वडो। मुझे सुने करीम रब फरमायो जेतिरो दुखियो आ ओतिरो अजर भी वडो आ। तमा गाल पे कंहिंजी कई चो हज़रत अबू बसीर जी यादा मुसलमानो विसरी त न वई कहिड़ी गाल पे कयम मके जे कुफार मके जे मुशरिकन हुजूर सां मुआहिदो कयो असां जो जेकॾहिं तव्हां ॾेईंदो वापस कंदो तव्हां जो असां ॾेईंदो वापस कोन कंदासीं पर जे तव्हां जो असां वटूं भॼी निकिरे तॾहिं बि वापस कंदो। ॻाल्हि केॾी न ॾुखी हुई लेकिन मुंहिंजे मुस्तफ़ा ॾे निहार जो पंहिंजे रब जे मथां भरोसो आहे। मुझे मदीने जे ताजदार दे निहार जो त मुझे आका के खबर आ तो मुझे रब जे हुक्म खां सवा कख भी चुरी को नथो सके। मुझे सुने करीम रब जे महबूब फरमायो शर्त कबूला इंसानन जो खून न वहे इंसान कत्ल न थियन झेड़ो झगड़ो न थे सबको अमन सां रहे यो दुखियो शर्त भी कबूला। मुझा दोस्त अजीज हाणे उन वक्त शर्त त थी वयो मुआहिदो त थी वयो हजरत अबू बसीर नाले हुजूर जो दीवानो आ मुझे मुस्तफा जो परवानो आ। ओहो कुफारन जे कैद में आ उन जे मथा जुल्म करे रहा हन उन जे मथा जुल्मन जी इंतहा थी रही आ जिस्म जे अंग अंग के डंभ ॾेई रहा हन। हजरत अबू बसीर जो जिस्म एतिरो जख्मन सां चूर चूर करे छॾियो थन जो जिते बीहंदो आ उते रत जा दुबा बणजी वेंदा हन। ओ मुसलमानो रुगी फिरकन जूं गालियूं ॿुधी करे पंहिंजे नफ्स खे राज़ी करण वारो कुछ खुदा जे खौफ जूं मुस्तफ़ा जे प्यार जूं गालियूं ॿुधी करे पंहिंजे जन्नत जो दरड़ो खोलण जी भी कोशिश कंदा कयो। मुझे मदीने जे मीर जे दीवाने हजरत अबू बसीर जो इहो हाल आ। अल्लाह जे ज़ात जे कुदरत ॾे निहारियो मुसलमानो अल्लाह जे कुदरत सां उनखे मौक़ो मिली वियो बजे के उन जे मथा चौकीदार हुया उन सिपाहिन खे निंड अचे वे अबू बसीर खे रब हिम्मत ॾिनी उन्हनि खां निकिरी वियो डोड़ी अचे पंहिंजे महबूब वटि मदीने पहुतो कंहिं वटि पहुतो वरी चो पानी प्यार जा मदीने वारे बच्चा कोन हुयस चो हुयस बच्चा कोन हुयस चो हुयस घर कोन हुयस मिट कोन हुयस ओ लगी तुझी तार आजन खे दुनिया में उगे दीवाना लगी तुझी तार आजन के दुनिया में उगे दीवाना असहाबी पहिरियो नंबर असहाबी पहिरियो नंबर प्यार में हुआ परवाना लगी तुझी तार आजन के दुनिया में दिस दीवाना लगी तुझी तार आजन खे यूसुफ लए यार हुई हिकड़ी जुलेखा दीवानी यूसुफ लए यार हुई हिकड़ी जुलेखा दीवानी हे मुल्क सजो महबूबला मुल्क सजो महबूबला ॾिस मलाइक भी मस्ताना लगी तुझी
तारा जन खे मौतड़ी केर थी दुआ जो मुझे मुस्तफा जे शान में गुस्ताखी करे पर रब जे कुदरत जो फैसलो आ वक्त अचण सां गॾु काफरन मुनाफिकन पलीतन खे ज़ाहिर करे ॾेखारींदो आ। अजीजा ने मन मुझो महबूब मुस्तफा हयातुन नबी न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा या रसूल अल्लाह। मिट गया है मिट जाएगा तेरा आदा या रसूल अल्लाह। दुनिया जूं ताकतूं जूं लुढ़ी वेंदियूं मुझे मुस्तफा सां रब जो वाइदो आ वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। अञा जे कदे मुखे चवण दे सजण साईं जे फकीर खे मौदीअ में ताकत नहीं खुदा मुसलमानन जे गैरत खे जागाए थो जागो खुदा मुसलमान के जागाए तो जागो ओ फिरकन में तकसीम थियण वारो ओ गिरोहन में तकसीम थियण वारो फिर क्यों गिरोह छदे करे अज भी मुसलमान हिक प्लेटफॉर्म ते अचन पूरी दुनिया उन्हनि जे आॾो ईअं नचंदी जीअं फकीर भोलीअ खे ढीबिकीअ ते नचाईंदो। अज भी मुसलमान हिक प्लेटफॉर्म ते गड थियन तो दुनिया जी काई ताकत नाहे। बल्कि मां अञा वधी करे जुमलो चवां रात न हुजे हां ॾींहं जो कदर कंहिं वटि हुजे हां। सोची जवाब सलात मुझे आका थे। अजीजा ने मन रात न हुजे हां ॾींहं जो कदर केर करे हां। ॾींहुं न हुजे हां रात जो कदर केर करे हां। जे इहे पलीत मुनाफिक मकार मुशरिक काफर न हुजन हां मुसलमानन जे गैरत जी ख़बर कीअं पवे हां। अल्लाह जो कुरान में वायदो आ वल्लाहु यासिमुक मिनन नास। मुझा मुस्तफा इंसानन का हिफाजत ला मुझो जिम्मो हुजूर जो जिम्मो हिफाजत जो अल्लाह खयो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। हुजूर जे इज्जत जो जिम्मो भी अल्लाह खयो आ। मुझे मुस्तफा जे अजमत जो जिम्मो भी अल्लाह खयो आ। कदे भी घट कान थींदी पर गैरत वारे मुसलमान के ललकारा ओ मुसलमानो ये पंहिंजा गिरोह बंदियूं छॾे करे कलमे वारे झंडे जे हेठों हिकु थी वञो सॼी दुनिया मुंहिंजो रब गुलाम करे ॾेई छॾींदो। 313 सहाबी हुया ॿुधायो मके जा काफ़र घणा हुया। बदर जे मैदान जे अंदर मुसलमान 313 मके जा काफर केतरा मुसलमानन वटि छा हुयो मके जे काफरन वटि छा न हुयो। लेकिन अल्लाह जो कुरान छा तो चवे बे अल्फिम मिनल मलाइकत मुर्दफीन। अल्हम्दुलिल्लाह 17 रमजान जे ॾींहुं हिन फकीर खे अल्लाह उहो मंज़र नसीब कयो जो बदर जे मैदान में बीठुस रोज़ो 17 जो हुयो। 17 रमजान जे रोज़े ते उन शुहदाए बदर जे मैदान में बीही करे जेॾी महिल उन पहाड़ी ॾे गौर त कर खुदा तौफीक ॾे मदीने वञ घुमी खुदा मदीनो नसीब करे। मक्को मदीनो जबलन जो इलाइको जबल भी कारा अजीब अजीब लेकिन उते त वञी ॾिस हिन गुनहगार खड़न सां ॾिसी आ जंहिं पासे मुंहिंजे मुस्तफा जा सहाबी जाॾे काॾे जबल जबल उन पासे जबल त आहिनि पर वारीअ जा जबल त आहिनि पर जबल त आहिनि पर वारीअ जो रंग हिन भिटुन जे वारीअ जहिड़ो। हिन अखियुनि सां अॻ में किताबनि में पढ़ियो हुम हाणे ताज़ो हिन रमज़ान में हिन अखियुनि सां ॾिसी। अज़ीज़ान मन बदर जे मैदान जे अंदर जेको जबल आ जेके जबल मलाइका चइबो आ क़ुरान ॿुधायो बे अल्फिन मिनल मलाइकत मुर्दफीन।
मुझा मुस्तफा जे 313 त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। 1000 मलाइकनि जो मां रब थो मोकिलियां, 1000 मलाइकनि जो मां रब तो मोकिलियां तुझे दीवाननि सां गॾु बीही करे कुफारनि जो ईअं मुंडियूं ॾाहींदा जीअं बसर जी हारी मुंडी लाहींदो वेंदो आहे। मुझे बेनियाज़